लख लख मुबारक तोखे ए हाफिज भागन वारा। कुरान करीम जा तोई पढ़िया पूरा 30 सिपारा। कुरान करीम जा तोई पढ़िया पूरा 30 सिपारा। लख लख मुबारक तोखे ए हाफिज भागन वारा। कुरान करीम जा तोई पढ़िया पूरा 30 सिपारा। अल्लाह सादत एहड़ी ही तोखे नसीब कईया। अल्लाह सादत एहड़ी ही तोखे नसीब कईया। ऐं रोज़े हशर में रुतबो वध तोखे मिलंदो प्यारा। कुरान करीम जा तो